जेकर कोई मस्जिद में ईंदो त क़ुर मिलंदुसि बसि। क़ुर हाणे ॿियो पासो चले आयो आहे। थोरो घणो जेके माण्हू इन क़ुर जे ज़हन वारा आहिनि से मस्जिद में चलंदसि, हिते रखिया आहिनि क़ुर बसि, ॿिए कोन्हनि। हा की ॿिए हंधि माण्हू खजियुनि में ॿधंदई, देरनि ते रखंदई, चोरी थींदनि त घुमाईंदई। जेकॾहिं शादी वादी का निकाह विकाह को पेट दर्द त क़ुर जे पासे सां लिखी फिटी कंदई। दस्तावेज़ खणी माण्हू क़ुर खे बणायो आहे। ॿिया वरी माण्हू जेके न पेट ठाहिण वारा से वरी क़ुर जो वर्को वटि कतरे करे कढी छॾींदा। बिल्कुलु मां वटि अहिड़ा केस आया आहिनि ख़ुदि। चइजे हिन क़ुर ते असांजो लिखियलु हो त फलाणो माण्हू पंहिंजी धीउ जेका ॼाई अथसि या असांखे हिन वॾी छोकिरीअ जे एवज़ में ॾियणी कई, इहो असांजे क़ुर में लिखियलु हो। मां चयो पोइ जेसिताईं वटि कतरे आहे हाणे हिकिड़े हंधि दस्तावेज़ बणाए ॾे वरी कतरे कढियोसि पासो मुस्लमान। हाणे क़ुर हिनखे छॾे वेंदो करे अञा छॾे अलाह रहम करे छॾ। आमीन।